अस्सलामुअलैकुम नाज़रीन। नाज़ न्यूज़ काज़ी अहमद जी ख़बरुनि सां गॾु मां आहियां उरूबा ख़ान। नाज़रीन, हिन वक़्तु ख़बर शामिल कंदासीं था। वारिस अली शाह वटि रोहड़ी केनाल जी लाइनिंग पको करण जो कमु तेज़ी सां जारी आहे, जंहिं ते मुक़ामी आबादगारनि इत्मिनान जो इज़हार कयो आहे। मुक़ामी आबादगारनि जो चवणु हो त केनाल पको थियण सां सेम ऐं कलर जो ख़ात्मो थींदो ऐं पाणी जी ज़ियान में घटिताई ईंदी, जंहिं सां फ़सलनि जी पैदावार वधंदी। आबादगारनि आदम ज़रदारी, मंज़ूर रिंद, मौलाबख्श ऐं ॿियनि नाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीतोणे कमु बहितर आहे, पर जेकॾहिं इंतिज़ामिया केनाल जी बंदिश वक़्तु फ़ौरन कमु शुरू कराए हा त फ़सल मुतासिर न थिया हा। इलाइक़े वासियुनि घुर कई आहे त तरक़ियाती कम खे जल्द मुकमल कयो वञे त जीअं पोकी लाइ पाणी जी फ़राहमी यकीनी बणाए सघिजे। इन हवाले सां वारिस अली शाह मां असांखे रिपोर्ट करे रहियो आहे नाज़ न्यूज़ जो रिपोर्टर साजिद रिंद। जी साजिद। जी अरूबा, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं चनेसा रेगुलेटर वारिस शाह स्टाफ वटि, जिते रोहड़ी केनाल जो पके थियण जो कमु तेज़ी सां जारी आहे। हिन रोहड़ी केनाल जे पके थियण सां हितां जे आवाम खे ॾाढी सहूलियत आहे, आवाम ॾाढी ख़ुशि आहे, छो जो हिन जे पके थियण सां ज़मीन ते सिम ऐं सैलाब जा जेके असरात आहिनि उहे घटिजी वेंदा ऐं ज़मीनूं सुठो पैदावार ॾींदियूं। जॾहिं त हिन वक़्तु हिन रोहड़ी केनाल जो कमु आहे उहो कुझु वक़्तु देरि सां स्टार्ट कयो आहे। अॼु 3 फरवरी आहे। 3 फरवरी ते रोहड़ी केनाल में पाणी हूंदो आहे जेको फ़सलुनि जे लाइ कमु ईंदो आहे। हिन वक़्तु फ़सलुनि खे पाणी जी बि ज़रूरत आहे, पर ज़रियनि खां ॿुधायो पियो वञे त 20 तारीख़ ताईं रोहड़ी केनाल में पाणी छॾियो वेंदो। इन हवाले सां असीं वधीक इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जा मनफ़ी ऐं मुस्बत छा असरात आहिनि। जेको कमु आहे हिनखे तव्हीं कीअं था ॾिसो, तव्हीं हिन कहिड़े पॉइंट सां ॾिसो था? हीउ कमु जेको थिए थो असांजे लाइ तमामु बहितरीनु सिस्टम आहे, छो जो असांजूं ज़मीनूं सेक ख़तमु करे वञूं, असांजा घर खाटूं सेक में ख़तमु थी था वञनि। हीउ जेको गवर्नमेंट कमु करे तमामु बहितरीनु कमु करे पिया ऐं ओड़े पाड़े खे तमामु सेक मां ऐं असांजी ज़मीनूं आबाद थी वेंदियूं ऐं शुक्रगुज़ार आहियूं असां आसिफ़ ज़रदारी जा। ऐं इहो बि चऊं था त अॻिते जे लाइ वरी टाइम सां अचनि, जो टाइम सां ब्रांच पकी थी वञे बहितर ऐं कमु बहितरीनु आहे। असांखे सफ़ा मुतमिन आहियूं हिन कम मां ऐं ओड़े पाड़े जा दोस्त सभु ॿाहिरि ज़ाहिर आहे हींअर पाणी थोरी तकलीफ़ आहे, पर बर्दाश्त कनि, अलाह मालिक आहे, पाणी अची वेंदो, पर हीउ तमामु कमु बहितर आहे। जी, हीउ जेको कमु थिए पियो हिनखे तव्हीं कीअं था ॾिसो? हीउ जेको रोहड़ी केनाल पको पियो थिए हिनखे तव्हीं कहिड़े पॉइंट सां ॾिसो था? सही, बिल्कुलु हीउ अमल सही आहे, इन जे करे असां हिन जी साराह कयूं था, पर मक़सदु इहो आहे असांखे हिकिड़ी शिकायत आहे जो हिननि वञी 10 ॾियारा बाक़ी रहिया आहिनि, उन्हनि में कमु स्टार्ट कयो आहे। हिते पैचिंग बि आहे ऐं जिथे असांखे ख़तरो आहे या को मसइलो आहे उते हुननि लपो बि कोन आयो आहे। कमु भलो था कनि, उन में शिकायत असांखे न आहे त कमु सही पियो हले, पर मसइलो इहो आहे जो टाइम सां कनि हा, सभिनी खे सहूलियत थिए हा न। हाणे हिते अॻे पैचिंग आहे, तव्हां ॾिसो न, हिते अॻे पैचिंग लॻो पियो आहे, असांजे पैचिंग कोन्हे, ख़ाली भंजू आहे ऐं बरसाति वारे टाइम असांखे साह बि पेट में न हूंदो आहे त अलाह करे वक़्तु सवलो गुज़रे ऐं सॼो कमु कनि हा त थी सघे असां बि ख़ुशि थियो आहे। लेकिन कमु सही आहे, बिल्कुलु जे अॻिते वधाइनिसि था त पोइ त अञा कमु सही आहे। अलहमदिल्ला, सुठी ॻाल्हि आहे, असांजो रोहड़ी केनाल पको थी रहियो आहे, वॾी ख़ुशी आहे असांखे। अहिड़ो कॾहिं कमु न थियो आहे ज़िंदगी में बि, पहिरियों चकर ई ॾिसी रहिया आहियूं पंहिंजी अखियुनि सां पंहिंजी उमिरि में। बहरहाल कुझु 10-15 ॾींहं अॻु में थी वञे हा त सुठी ॻाल्हि हुई, छो जो हींअर ख़बर अथव कणिक जे पचण जो टाइम आहे, हीअं कणिक तयारु आहे माशाल्लाह ॾिसण में आहे, उनखे धकु कुझु लॻी सघे थो। बहरहाल हीउ पोइ बि सही आहे। रसी जेको रोहड़ी केनाल पको पियो थिए हिनखे तव्हीं कीअं था ॾिसो, हिन जे बारे में तव्हीं छा था चओ? न, हीउ कमु तमामु बहितरीनु आहे, छो जो हीउ सैलाब थींदो ख़तरो ओतिरो हिन खां बचण जो, जेको हीउ कमु थिए पियो तमामु बहितरीनु पियो थिए। जी, तव्हीं हिन खां ख़ुशि आहियो, मुतमिन आहियो? बिल्कुलु बिल्कुलु। भाई, जेको रोहड़ी केनाल पको पियो थिए हिनखे तव्हीं कीअं था ॾिसो, हिन जा तव्हांखे कहिड़ा फ़ाइदा आहिनि? सही फ़ाइदा इहे आहिनि जो सैलाब वग़ैरह कोन थींदो ऐं इन में खोड़ ई अनेक फ़ाइदा आहिनि। तव्हीं माना ख़ुशि आहियो हिन जे पके थियण खां? ख़ुशि आहियो? हा, बिल्कुलु इन में ख़ुशि आहियूं। अहिड़ा कमु क़िस्मत वारनि जा थींदा आहिनि, तमामु सुठो पको थींदो, सिम घटि थींदो, तमामु ही कमु भलो आहे। सॼो ब्रिज पको थी वञे तमामु वधीक सिलसिलो आहे, तमामु भलो आहे कमु। असां पाण घुमी आया आहियूं, तव्हां बि केरु बि वञी ॾिसी अचे, कमु तमामु भलो आहे, बहितरीनु आहे।
हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं चनेसर रेगुलेटर ते, जिते असां माण्हुनि खां व्यूज़ वरिता, जेके इलाइक़े वासियुनि जा व्यूज़ हुए तव्हां ॾिठा, ऐं हितां जो हलंदड़ तरक़ियाती कम बि मां ॾिठो। 100 साल पहिरियां बि रोडी कैनाल ज़ेरे तमीर हुयो। जंहिं वक़्तु अंग्रेज़ सरकार सर्वे करे रोडी कैनाल जो कमु स्टार्ट कयो हो, 1926 में रोडी कैनाल जो कमु हलंदड़ हुयो ऐं हींअर 100 साल गुज़री चुका आहिनि, जंहिंखां पोइ हिनखे पको कयो पियो वञे। 416 किलोमीटर टोटल ड्रेग आहे रोडी कैनाल जी, जंहिंखे मुकमिल पके थियण जी ज़रूरत आहे। काफ़ी जायुनि ते टुटण जा ख़तरा बि आहिनि ऐं काफ़ी जायुनि ते किनारा कमज़ोर बि आहिनि। कैमरामैन सलेमान रिंद सां गॾु साजिद रिंद, नाज़ न्यूज़ वारसली शाह। हर पल बाख़बर रहण लाइ नाज़ न्यूज़ काज़ी अहमद खे फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम ऐं एक्स ते फॉलो करियो। हींअर ताईं एतिरो ई। मां समाजी मेज़बान उरूबा ख़ान। अल्लाह हाफ़िज़।